सेवन शहर में सकाफत जो ॾियारो मल्हाइण लाइ रंगारंग तकरीबूं जारी। इन सिलसिले में 7 डे गर्ल्स डिग्री कॉलेज में प्रिंसिपाल मैडम गुल नरगिस ज़हरी जी सरवाणी में शानदार सकाफती तकरीब मुनक़िद कई वई। शागिर्दियाननि सकाफती वेस वॻा पाए क़ौमी गीतनि ऐं कलंदरी धमाल ते शानदार टेबलोस पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। गर्ल्स कॉलेज जे टीचर्स ऐं शागिर्दियाननि पारां 3 डिसंबर जो ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण जो ऐलान पिणु कयो वियो। हुन मौक़े ते डिग्री कॉलेज जी प्रिंसिपाल गुल नरगिस ज़हरी ख़िताब कंदे चयो त सिंध जी तारीख़ 5000 साल क़दीमी आहे, जंहिं मां साबित थिए थो त सिंधी ॿोली तारीख़ साज़ ॿोली आहे ऐं उन जी सकाफ़त तमामु शाहूकार ऐं दिलि खे वणंदड़ आहे। हुननि वचन वरचाईंदे चयो त इनशाअल्लाह 3 डिसंबर वारे ॾिहाड़े ते असां भरपूर नमूने सां तयारी करे ऐं सिंधी सभु हिक ज़ंजीर थी सकाफ़ती ईद करे मल्हाईंदासीं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।